मुझा ज़क़वात कमेटीअ जा मेंबर साथियो, जियां त असांजी हीअ पहिरीं गॾिजाणी आहे ऐं पहिरीं गॾिजाणीअ में अल्लाह जी महिरबानी सां मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदुसि। उहा ख़ुशख़बरी इहा आहे, गवर्नमेंट असांजे ज़िले जे लाइ 40 लख रुपया मोकिलिया आहिनि, जेके हिन बैग में फ़िलहाल बंदि आहिनि। हाणे हिननि खे कीअं विरहाइणो आहे, उहो गॾिजी विरहायूं। 40 लख बस इहे त तमामु थोरा आहिनि। इहे त मुंहिंजे इलाइक़े में पूरा थी वेंदा। छोड़े सभु तूं खणंदे त बस पई आ। ये ॻाल्हि त ॿुधो, असां जेके लखे रुपया ख़र्च करे मेंबर ईअं थिया आहियूं, माठ करे वेही रह, विरहाए खणंदासीं जो तुंहिंजी भाषाई आहे। ऐं नंढड़े तालुके जो मेंबर आहे, वे ॼट। हाणे ॼाण वड़िया कुतनि वांगुरु। अरे तो भी बांग ॾिनी मादी कुकड़े। अरे छाते तो भौंके? हाँ तू छाते तो नमूना अरे करे? छॾियो। अरे आओ सुना, अरे वे अरे मां भी सुना, मां तो चाहे बस कर। अरे खत्म अरे विड़ो, अरे बस कर सा न विड़ो। चले उ बेना समझंदा तू बस अरे नमूना न छड़ी दो। अरे घट मां तो चाहे तो के छड़ी दो। तू पाण में न विड़ो। अरे न विड़ो। अरे होने ॾिसो चेयरमैन तो खई वञे। अरे पाण में न विड़ो, चेयरमैन खई हले वी दवा। अरे बस क्यों विड़ो वने तो चेयरमैन। अरे बस अरे तहां तो छड़ो यार, छड़े नहीं तो चेयरमैन। अरे न विड़ो पैसा न जी ओ नहीं तो समझंदा। अरे छड़े ओ भाई अरे निकल। अरे पाण में विड़ो।